मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घर या दुकान में कुरानी आयतूं लॻाइण कीअं आहिनि? अच्छा, घर ऐं क़ुरान शरीफ़, घर में ऐं दुकान में क़ुरान शरीफ़ जो आयतूं लॻाइण दुरुस्त आहे, सही आहे। इन एतबार सां न लॻाई वेंदी जेकॾहिं अगरि उहे तव्हां लॻायो था इन खां बाद में किरी था पवनि ऐं कंहिं क़िस्म जो कोई उनजी ताज़ीम नथी थिए, बल्कि हिकिड़ी तोहीन थिए थी, उन सूरत में सर न लॻायो पोइ बसि। छाजे करे त क़ुरान हकीम जेके अल्फाज़ आहिनि उहे मुक़दस आहिनि। ईअं तव्हां हिकिड़े ॾींहुं त लॻाए छॾी, पर घर में तव्हांजा ॿार जेको ख़श तमामु घणी था कनि, उहो फाड़े छॾनि उनखे क़ुरान जी आयतुनि खे, या अहिड़ी तरह उहे क़ुरान जूं आयतूं हेठि किरी पवनि, माज़ल्ला हेठि ज़मीन ते अचनि, तव्हां गुज़र कयो, अचानक कोई मुस्लमान त न चईंदो न त क़ुरान जी आयत हेठि पई हुजे मां गुज़र कयां, पर अचानक कॾहिं कॾहिं थी बि वेंदो आहे ईअं, तव्हां लॻाई पोइ हेठि किरी पई। जेकॾहिं अहिड़ो बे एहतियाती थिए थी पोइ न लॻायो, पर जेकॾहिं एहतियात सां मां घर में आयतल कुर्सी तमामु वॾी लॻाए छॾी आहे, दुकान में आयतल कुर्सी लॻाए छॾी आहे, कंहिं क़िस्म जो कोई रीज़न न आहे किरण जो, कोई बि शुबो नथो थिए त क़ुरान हकीम खे ॾिसण सां ई बंदे खे सवाबु मिलंदो आहे, ॾिसण सां ई बंदे जे ज़िंदगी जे अंदरि नूर अची वेंदो आहे। छो त हे क़ुरान हकीम किताब ई अहिड़ी आहे त पोइ बंदो लॻाए सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई उनजे लाइ टेंशन न आहे।